अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया'i वल मुरसलीन सय्यिदिल अव्वलीन वल आखिरीन क़ाइदिल गुर्रिल मुहज्जलीन हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअद। फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वलक़द कतबना फ़िज़्ज़बूरि मिन बअदिज़्ज़िक्र अन्नल अर्द यरिथुहा इबादियस्सालिहून। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना हबीबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। मुझा प्यारा दोस्तों भाइरों, किस्मत खणी मिलायो। अल्लाह करे ही मोहम्मदी मेला ॾिसंदा रहूं, हाज़िर थींदा रहूं। जेसी सिरीअ में साह आहे तेसी ताईं रब शई इहे पंधड़ा असां कज़ा न कज़ा। जेकी चङी राह में विख इंसान खणे थो, इन्ना नहनु नुहयिल मौता। रब्बे ज़ुल जलाल फरमायो, असीं आहियूं जेके मुअन खे जेरो कंदा व नक्तु मा क़द्दमू व आसार। ऐं असीं लिखूं था जेको तव्हां अॻिते मोकिलियो, जेको तव्हां पोइते छॾियो, सभु असां लिखूं। व कुल्ल शैइन अहसैनाहु फी इमामिन मुबीन। ऐं हर शइ खे असां पधरे किताब जे अंदर लिखी रखियो, गणे रखियो, शुमार करे। तव्हांजा कदम, तव्हांजो विखूं, तव्हांजा लफ़्ज़, तव्हांजा रंद, तव्हांजा पंध जो अॻिते मोकिलियो, जेको पोइते छॾियो, सभु असां लिखियो। अॼु तव्हांजो अचण हिन मुहम्मदी महफ़िल में हाज़िर थियण सभु अल्लाह जे मलाइकनि लिखियो। ऐं इन जो सिलो दुनिया में भी मिलंदो, आखिरत में भी मिलंदो। असल में इंसान जी जेका मेहनत तगो दो चङी कम जे अंदर आहे, अल्लाह वटि उनजी क़दुर शनासी। इन्न अल्लाह ला युदीअ अज्रल मुहसिनीन। बिलाशक अल्लाह नेकी करण वारे जो ज़र्रो बि ज़ायो न कंहिंजो पोरियो रब न विञाईंदो। इन सिलसिले में हिक हदीस कुदसी आहे जेका इमाम तिरमिज़ी आंदी आहे ऐं पाण उनखे हदीस हसन सही करार ॾिनो। हज़रत सय्यदना मुआज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु असहाबी सगोरो, जंहिंजी मज़ार उर्दन जे मुल्क में मां हाणे ज़ियारत करे आयो। सुने नबी जो प्यारो असहाबी, शान वारो असहाबी। ऐं जेॾीमहिल संदन मज़ार ते मुंहिंजी हाज़िरी थी त ईअं लॻे पियो ॼणो ज़िंद हयात
जंहिं सोहणे नबी जी दूबदू ऐं रूबरू ज़ियारत जी उन असाबी जो शान छा हूंदो। हबीबन फरमायो त जंहिं ईमान सां ॾिठो उनखे दोज़ख जी बाहि न छुहंदी। ऐं जंहिं मुल्क में जंहिं खिते जंहिं इलाइक़े में मुंहिंजो असहाबी वफ़ात करे वञे उन इलाइक़े वारनि जो क़यामत जे ॾिहाड़े क़ाइद इमाम अॻुवाण थी तव्हांजे नीरून कोट हैदराबाद जे अंदर बि 3 असहाबनि जूं मज़ारूं आहिनि। सिंध वारा उथदा ते असहाबी असांजा अॻुवाण रहबर ऐं क़ाइद हूंदा इंशाअल्लाह। हजरत माज़ बिन जबल रज़ियल्लाहु तआला अन्हु रिवायत फरमाए थो इहतबस अन्ना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ात गदातिन अन सलात सुबह। हिकड़े ॾींहुं सुबुह जी निमाज़ फजर वारी निमाज़ ते महबूब सोना असां खां कुछ देर रुक जीअं ईंदा फजर पढ़ाइण उन ॾींहुं फजर निमाज़ जे लाइ थोरो देर सां हत्ता कितना नतराया आइन शम्स एसी तई जो असां हीअं पिया ॾिसूं त सिंज जो ॾोढो जो सिज जी टिकी इजो थी ज़ाहिर थिए कॾहिं ईअं थियो त नाहे महबूब ने एतिरी देर कई त नाहे छो ले देर मुंतज़िर हुया त केॾी महिल तो इमामुल अंबिया अचे असां उन जे पुठियां निमाज़ सुभान अल्लाह। जेॾी महिल तव्हां इमाम जे पुठियां निमाज़ पढ़ंदा चवंदा आहियो पुठीअ हिन इमाम जे असां बि निमाज़ पढ़ंदा त छा चवंदा पुठियां हिन नबीअ भाग त इन्हनि जो भलो न। सुभान अल्लाह। फखरज सरिया तो महबूब निकता पर तकड़ा जीअं तकड़ा आया तसव्व बिस्सला जीअं आया नमाज पढ़ाई फसल्ला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व तजव्वज़ फी सलाते हबीब नमाज पढ़ाई पर तकड़ी नमाज पढ़ाई ऐं सभिनी नमाज़ुनि में ॾिघी किरात हुजूर जन फजर जी किरात पर उन ॾींहुं साईं जन नमाज पढ़ाई नंढियूं सूरतूं पढ़ी ऐं नमाज पढ़ाए फलम्मा सल्लम दआ बिसौती जेॾीमहिल सलाम वराए ऐं महबूबन करीमन असां ॾे मुंहुं करे सॾु कयो मुंहिंजा साहिबा। हाणे इन हदीस जे अंदर जेके इमाम तिरमिज़ी हसन सही सॾियो आहे इन में हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे दुआ घुरण जो ज़िक्र असां बि हुजूर जन जो अचण बयान कयो कीअं तकड़ा आया कीअं नमाज पढ़ायूं ऐं केतिरी किरात कयूं सभु कुझु ॿुधायूं त हुजूर जन नमाज पढ़ी दुआ घुरी इन हदीस खे साम्हूं रखे सऊदी वारा जेके उहे नमाज खां पोइ दुआ कोन घुरंदा नमाज खां इन हदीस में हुजूर जन दुआ कोन घुरी तंहिंजे करे असां नमाज जे अंदर तयाद खां पोइ दुरूद पढ़बो आहे दुरूद खां पोइ दुआ घुरबी आहे बस इहा ई दुआ आहे पर इहा उन्हनि जे फिक्र जी ग़लती आहे। हिन हदीस में अगर असहाबी हुजूर जन जे दुआ जो ज़िक्र न कयो आहे त अहिड़ियूं खोड़ हदीसूं आयूं आहिनि जिन में ज़िक्र आयो आहे त मदीने वारे साईं नमाज जो सलाम वराए ऐं हथ खणी दुआ घुरी समझो था
या वरी हीअं बि थी सघे थो जो इन नमाज़ में साईं दुआ न घुरियूं पंहिंजे उम्मत जे लाइ आसानी कयूं मिसलन हिकिड़ो माण्हू तकिड़ो आहे फर्ज़ पढ़ी बस छुटी थी वञे हाणे मौलवी जो दुआ थो घुरे त दुआ में 2 कलाक लॻाए मौलवी ये रुगे हितों असां वारा न हेॾे मां अज़रबाईजान तुंहिंजे मौलवियुनि जा जुमे जी नमाज़ पढ़े वॾी मस्जिद शानदार आलीशान मस्जिद हुजे अज़रबाईजान इस्लामी मुल्क आहे रूस खां आज़ाद थियो नमाज जुमे जी पढ़ी बाहर निकतासीं बर्फ वसे पई बर्फबारी असां वटि मींहुं वसंदो आहे मींहुं ॾिठो पर हुते बर्फ वसे कीअं ईअं 6 कुंडनि वारा हीअं सगड़ा बर्फ जा ज़रड़ा हवा में अजीब मंज़र फुट या मुनो फुट हेठि ज़मीन ते बर्फ जो तह जावे जीअं माण्हू जमायती निकता त जनाज़ो आयो को जनाज़ो बर्फ ते माण्हू बर्फ ते मथों बर्फ वसे पई ऐं मुला तकरीर अचे तकरीर अधु मनो कलाक एको तकरीर माण्हू हेॾे ॾिसनि घड़ी खे ॾिसनि मां त हुननि जी आख़िरी ॿोली सम्झा कोन पियो मुंहिंजे लाइ दॿे में ठिकरियो क़ुरान पढ़े हा का हदीस पढ़े हा त सम्झा हा त छा थो चवे पंहिंजी ॿोली में नाड़ियूं बीठो पर जनाज़ो रखियो आहे राजा बाना जो ख़्याल त कयो जनाज़ो रखियो आहे बर्फ वसे थी माण्हू जे मथों बीठा आहिनि अॼु जदीद दौर जो पढ़ियल लिखियो माण्हू चए थो मौलवियुनि खां माण्हू कन थी विया आहिनि मौलवियुनि जी इज़त उहा न आहे रही कुझु लक्षण बि मौलवियुनि जा न त आलिम जंहिंजी सीननि जे अंदरि अल्लाह पाण मोहब्बत आलिम रब्बानी हुजे रब्बुल आलमीन जल्ल शानो खुद देश में परदेश में पंजन में परावन में दोस्तन में दुश्मनन में अल्लाह जी इज्जत बाला कंदो पर असां जे मुआशरे जे अंदर सब नथो चवां जेकी आलिम रब्बानी अजबान सालिह आलिम अजबान इज्जतुन वारा उहे माण्हू उहे याद के सब समझो था हाणे हे मौलवी साहब जो कोई ओने नी टकरायो मुखे वञणो हुजे अञा अॻिते मुंहिंजी मंज़िल हुजे हिकिड़ो शहर हुयो काख उते मूंखे वञणो ऐं काख जे बारे में किताब लिखियो आहे त आज़रबाईजान जो काख जन्नतुल्लाह अलल हिन धरती ते अल्लाह जी जन्नत ऐं बेहश्त जे धरती ते ॾिसणो त काख इमाऊ काफ को रात बुते को काफ जो जबल ए 100 मेलन ते इनके बर्फ जबलन जे मथा बर्फ वणन जे मथा टारियुन जे मथा रोड रस्तन जे मथा अचान बर्फ मुजा मालिक तुजी कुदरत तुजो निज़ाम हाणे असां वटि हिते थोड़ी पंहिंजो सर्दी थींदी आहे त माण्हू डांठ बारे वेहंदा बाहे बारे किथे बि पूरे मुल्क में किथे माण्हुनि खे बाहे ऐं हे लोयूं असां वटि वेड़नि था चादरूं लोयूं अजरक के हिकिड़े माण्हू खे बि चादर या लोयूं एॾे सीए जे बावजूद जॾहिं दर्जे हिरारत काटू ते अची वञे न ज़ीरो ते अची वञे बर्फ जमी पर हो काटू खां पोइ 1 2 3 4 काटू खां पोइ एतरी सर्दी जो काटू 16 ते दर्जे हिरारत 16 ते माना बर्फ जमण खां पोइ अञा वधीक सॼो मुल्क ईअं पियो लॻे ॼणो फ्रीज़र
पर इन थद जे बावजूद माण्हू हलन पिया कुत्ता ॾिठम हलंदा वतन पिल्ला हलंदा वतन कऊं मेहूं चरंदियूं घुमंदियूं मुंहिंजा मालिक तुंहिंजो अजीब निज़ाम कीअं पंहिंजे जहान खे जेके टोंटियूं आहिनि नल आहिनि नालियूं आहिनि उन में पाणी जेको आहे उहो बि ॼमी बर्फ़ थी पर मालिक सभिनी खे हलाए उन्हनि जी रोज़ी रोटी उन्हनि जी जियापो अहिड़ी थध जे बावजूद बर्फ़ जे अंदर ख़ैर मूं ॻाल्हि पे कई मुनो कलाक खणी अध कलाक यको तकलीर कई आखिर पो खुदा रहम मां ये बीठो हुजां त मुंहिंजे मथे ते टोपी पातल हुजे वा टोपी मुंहिंजो कोट पातल हुजे उहो सॼो बर्फ़ माण्हू सभई मुंहिंजी तकरीर हले पई इज़ान गिरामी के मौलवी पंहिंजो ब्रेक करण वारा दुआउन में मूं ॾिठो आहे दुआ जो शुरू थींदा पोइ हिकिड़ी दुआ वरी ॿी वरी टी वरी मुंहिंजा पोइ सलाम एॾी डिघी दुआ हुज़ूर अलैहिस्सलाम जन हिन नमाज़ में थी सघे थो साईं दुआ हथ खणी दुआ न घुरी हुजे पंहिंजे उम्मत जे लाइ आसानी जो रस्तो खोले छॾियूं के वक्त में हिकिड़ी दुआ घुरियो पर थी सके तो हिन नमाज़ में हुज़ूर जन हथ खणी दुआ न घुरी हुजे पंहिंजे उम्मत जे लाइ आसानी जो रस्तो खोले तव्हां समझी ॻाल्हि हाणे जेकॾहिं को माण्हू हिकिड़ी दुआ घुरे इहो बि नबी जी सुन्नत को माण्हू टे दुआऊं घुरे इहो बि नबी जी सुन्नत को माण्हू हथ खणी दुआ न घुरे इहो बि नबी जी असां वरी दीन खे इहो समझो आहे जेको मूंखे मुंहिंजे पीर खां मिलियो या मूंखे मुंहिंजे फलाणे आलिम खां मिलियो बस इहो ई आहे असां जेकॾहिं हुज़ूर जी सुन्नत ऐं शरीयत जो मुताबिक़ कयूं न ख़बर पवे त रुके दीन इहो न आहे जेको असां वटि आहे पर दीन में हुज़ूर जन वॾी कुशादगी वॾी आसानी कई आहे पंहिंजी उम्मत जे तव्हां मुंहिंजी ॻाल्हि समझी आहे न छो त हुज़ूर जन जी नज़र में उन्हनि बीठल अॻियनि असहाबनि ते न हुई हुज़ूर जी नज़र त दिल बराबाद जे हिन ग़ुलामनि महबूब जी नज़र त इन ते बि हुई त मुंहिंजी उम्मत में रुके ग़रीब मिस्कीन फाटल कपड़नि वारा मुंहिंजा उम्मती न हूंदा पर बादशाह बि मुंहिंजा उम्मती हूंदा हाकिम वक़्त जा उहे बि मुंहिंजा ग़ुलाम थींदा अन्या त इस्लाम फैलजे थो अन्या त वधे थो ऐं अमेरिका जे थिंक टैंक वारनि इहो ऐलान कयो आहे त 2020 जे अंदर सॼी दुनिया जे अंदर वॾे खां वॾो मज़हब इस्लाम ऐं जेॾी महिल इमाम महदी सुहिणो ईंदो न पूरी रूए ज़मीन ते न सिख रहंदा न ईसाई न यहूदी न नसारा न जैन न को ॿियो मज़हब न को ॿियो दीन धर्म रहंदो बस दीन रहंदो मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम हाकिम ऐं हकीम वकील ऐं वज़ीर ताजिर ऐं तवंगर गरीब ऐं मिस्कीन सभु मुंहिंजे दिल पर मोहम्मद जा ग़ुलाम थींदा हुज़ूर जन पंहिंजे उम्मत जे आसानी जा रस्ता खोलिया हिकिड़े भेरे हिकिड़ो कमु करे उम्मत जे लाइ रस्तो खोले मिसाल साईं जन हमेशह पेशाब वेही पेशाब करणु सुन्नत पर हिकिड़े भेरे साईं जन बीही पेशाब को माण्हू बीमार आहे कि गोॾनि में सूर आहे कि तकलीफ़ आहे या कि सूट पातल आहे जे वेहे थो त वेहे कांच फाटी हाणे इहो बि जेकॾहिं बीही पेशाब करे त उहो बि ईअं सम्झे त मां पंहिंजे नबी जी सुन्नत ते
कदे अच्छो पटको कदे साओ पटको कदे कारो पटको कदे रंगीन कपड़ा पाता हूं कदे सफेद कपड़ा पाता हूं कदे सिर्फ टोपी सा नमाज पढ़ो कदे मथे उघाड़े करे नमाज पढ़ो सब के जेला रास्ता खोलियो त ई सुन्नत पर असा जो हाल यो जो कुए के हथ में आई हरीड़ तो मां पसारी है जी जी हिकड़ी हरीड़ भाई पसारी जे दुकान ते त हजारे वखर हुंदा हिकड़ी हरीड़ हथाई पसारी थी हाने असा के हिकड़ी का शे मिली दीन जी चोंदा बस सजो दीन ही हुआ जो पर दीन डाढो कुशाडो समझो था मां ते एड़ी नमाज ॾिसी आयो है के एड़ी नमाज इमाम नबी मुसले ते बीहंदो छोकरो नंढो ने के नवा कपड़ा पारायो वो छोकरो चंदो अल्लाह अकबर हमरा रुक छोकरो चंदो समी अल्लाह लिमन हमिदा हमरा रुक या नमाज हाने अजरबैजान में की नमाज मु कोशिश कंदुस त वनी दिसा तो जे मजहबी हालत केड़ी है नमाज पे पढ़ाए सभनी मानुन जे क्या है ठिकरियों रखे विया सजदो ठिकरी दे कन वो जो इमाम वो वड्डे सद हुजे व्यापारी जी नमाज व्यापारी में तिलावत आस्ते कबी वो वड्डे सद जुम्मो बनो ये जोहर जी नमाज पर हिकड़ो रुकू कई वरी बियो रुकू कई वरी क्यों ये केड़ी नमाज टे रुकू समझो था मुझा दोस्तों दीन में वुसअत दीन में कुशाद जेका शे जिंदगी में मुझे महबूब हिकड़ो भेरो कई या उम्मत जे ला हिकड़ो भेरो जेको अमल कयो वो अमल महबूब जो हुजूर जे लाए हुज्जत दलील सुन्नत हजरत मुआज बिन जबल रजी अल्लाह तआला ने फरमाए तो फलम्मा सल्लम दआ बिसौत महबूबन करीमन सलाम बरायो दुआ घुरियो आवाज सा वडी आवाज हां इते दुआ घुरियो माना अल्लाह को दुआ घुरियो या वरी सहाबन के वडे सदे सा बेईमानऊ जो त अगते जा जेके लफ्ज है वो सहाबन आल लना अला मसाफिकुम कमा अनतुम हबीबन फरमाया जिया सिफुन में बिठायो तिए ही बैठा हुजो चुरजो न जिथे जको बीठो उते बीठो हुकुम जो मिलियो त जो साहबी होते को साईं फरमायो सुम इंतफल इलैना महबूब असाने मुतवज्जे थिया सुम को फरमायो अम्मा इन्नी सवद्दुकुम मा हबसनी अनकुमुल गदात हां ताके बुधाया त मां अज फजर नमाज देर सा छुआयस केड़ी शे मुके रोक जो फजर ते देर सा आयो सोचींदा हुंदो न साईं जरा छो देर सा आया रोज ज़ाहिर थियण वारो आ एतरी देर कई जन बुधाया त छो देर सा आयो इन्नी कुंतु मिनल लैल फतवद्दा मां रात जो उचस ऐं वुज़ू निंद्र मां उठी वुज़ू वसल्लैतु मा कुद्दिर अली पो मु नमाज पढ़ी जेका मुझे मुकद्दर में हुई
ओतरी नमाज या नमाज तहज्जुद केड़ी नमाज गलायो करीबन तहज्जुद दी नमाज पढ़ी हुजूर अलैहिस्सलाम दे मथा तहज्जुद फर्ज उम्मत जिला इजाफी इबादत तहज्जुद पढ़े उन जिला इजाफी रजो और महबूब करीम लाजिम तहज्जुद साईं फरमाइनि था फनअस्तु फी सलाती हत्ता इस्तस्कलतु माखे नमाज पढ़ंदे ऊंघ अची नमाज पढ़ंदे ओझी राणी हल्की खफीफ निंड नमाज पढ़ंदे करे करे माण्हू जेके सिंधी में झूठो सिंधी में झूठो सरबो ये बाप करे चो आदा झूठा न लो फकीर गाल बुधो झूठा न लो मानू बैठे ये हल्की निंद अची वेंदी आहे साईं फरमाइनि था त मां इन तरह सां मूंखे अख लगी वई फैज़ा अना बिरब्बी अचानक जो शांत मां पाण खे पंहिंजे रब जे फी अहसन सूरत ज़ोर सुणी सूरत में मूं पंहिंजे रब जो जलवो ॾिठो रब जो दीदार कयो अल्लाह जे हुस्न उलूहियत जो तजल्लियूं ॾिठियूं कुर्बान वञे मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम जे मथां जेको पंहिंजे मालिक करीम जा जलवा बि ॾिसंदो हुयो हज़रत मूसा कोहे तूर ते रोए पियो रब अरिनी अंदुर इलैहि मौला मूंखे ॾेखार पंहिंजो दीदार करा पंहिंजो जलवो ॾेखार पंहिंजी ज़ियारत करा त रब फरमायोसि लन तरानी मूसा खे हुकुम मिलियो तूं ॾिसी न सघंदे पर मदीने वारे फरमाए राइतु रब्बी फी अहसन सूरत सुहिणी सूरत रब जो जलवो ऐं ॿुधो असांजो जेको रब आहे न असांखे इन्नल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल अल्लाह ताला पूरी कायनात जे अंदर सभिनी खां वधीक हसीन ज़ात आहे त मुंहिंजे सभिनी खां वधीक रब सभिनी में सुहिणो सुभान अल्लाह अल्लाह ताला पाण सुहिणो आहे ऐं सुहिणो खे पसंदि कंदो आहे साईं फरमाइनि था त मूं पंहिंजे रब खे सुहिणी सूरत में ॾिठो या मुहम्मद अल्लाह ताला मूंखे सॼो हे मुंहिंजा महबूब लब्बैक रब हे मुंहिंजा परवरदिगार मां हाज़िर आहियां मौला मां हाज़िर आहियां मुझा महबूब ते उच्ची जमात मलाइकन केड़ी गाल में बहस था केड़ी गाल में पाण में गुफ्तगू कन था उनन जी कचहरी जेका हले पई मलाइकन केड़ी गाल में कचहरी कुलतुला मुझे मुझा मौला केड़ी गाल में बहस था कर केड़ी गुफ्तगू था कन मां बैठो आया मदीने शरीफ में ए मलौल आला जा मलाइक आसमान का मथे अर्श मौला ते केड़ी गुफ्तगू था कन मुखे खबर छा था मुखे खबर ना मुखे खबर ना कालहा सलासा वरी रब यो भेरो रब सजो को सागो सवाल मूसा वरी बियो भेरो अल्लाह ताला सागो सवाल के सागो जवाब काल फराइतु साईं फरमाइनि था त मूं पंहिंजे रब खे रब छा कयो वज़ा कफ़हु बैन कतफ़ैया अल्लाह ताला पंहिंजो हथ मुंहिंजे कंधे ते ठीअ जे पुठियों
सुभान अल्लाह अल्लाह जो हथ आहे उन जी शान मुताबिक़ जेको असांजे सम्झ में अचे त अल्लाह जो हथ ईअं हूंदो उहा असांजी ज़हन जी सोच आहे अल्लाह उन खां वराउल अल्लाह जो हथ उन जी शान मुताबिक़ सम्झो था साईं फरमाइनि था अल्लाह ताला पंहिंजो हथ मुंहिंजे पुठीअ ते खणी विचों कंधे जे हेठां इते अल्लाह ताला बिला तशबीह बिला मिसाल जने पाण में मिलंदा आहिनि भाकुर पाईंदा आहिनि हथ किथे हूंदो आहे बस वधीक मां लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो तव्हां पाण समझदार आहियो साईं फरमाइनि था जेॾी महिल अल्लाह ताला पंहिंजो हथ मुंहिंजे पुठी ते रखियो हत्ता वजद बर्द अनामिही बैन सदयी अल्लाह ताला जे आङिरनि जी थधाण मूंखे सीने में महसूस मुंहिंजो सीनो ठरी पियो मूंखे राहत मिली अल्लाह ॻाल्हि मुहब्बत मूंखे पंहिंजे मुर्शिदनि करीमनि सां वॾी मुहब्बत हुई ऐं हिकिड़े भेरे मूंखे तकलीफ़ थी पई पोइ मूं साईं जन खे अर्ज़ु कयोसीं मूंखे तकलीफ़ आहे पेट में हज़रत साईं जन हीअं पंहिंजो हथ मुबारक जेॾीमहिल हथ रखियऊं त मूं ईअं महसूस कयो ॼणु मुंहिंजो सॼो जिस्म जान मुंहिंजो वार हिकिड़ी राहत सुकून ऐं थधाण मुर्शिद जो मुरीद जे बदन ते लॻे पर मुरीद हुजे मोहब्बत ऐं सदाकत उनखे राहत सुकून मिले फरहत मिले दिल खुशीअ में हिकिड़ी थधाण महसूस साईं फरमाइनि था जेॾी महिल मुंहिंजे रब मूंखे पंहिंजे दस्ते करम पंहिंजे करम वारो रखियो हत्ता वजत बर्द अनामिही बैन सदयी मूं पंहिंजे छातीअ में पंहिंजे सीने में उहा थधाण उहा राहत ऐं सुकून ऐं فتجلى لي كل شيء वो हर शय मुते ज़ाहिर थी पई पर्दा खजी विया हिजाब हटी विया वेठो मदीने में आया पर कायनात सुभान अल्लाह साईं फरमाइनि था फतजल्ला ली कुल्लु शै हर शय मुते तजल्ला ज़ाहिर थी वई मुजल्ला थी वई अया पर्दा खजी विया पूरी कायनात मुंहिंजे निगाहुनि जे साम्हूं अची वई जेको थियो जेको थिए पियो जेको थींदो माज़ी हाल मुस्तक़बिल फतजल्ला हर शय मुझे ज़ाहिर ऐसी तई जो महबूब नज़र कहीं तो दिल पर आबाद में ही गुलाम बिन सा बिठा सुभान अल्लाह व अरफ़्तु ऐं मूं हर शय खे सुञातम त ही मुंहिंजा आशिक है ही मुंहिंजा मोहब्बत वारा ही बेअदब है गुस्ताख है ही पंहिंजा है ही परावा है मञण वारा है न मञण वारा साईं फरमाइनि था मूं सभु शइ खे सुञातो
या मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कुल्त लब्बैक रब्बिक मुअर्स के मुझे पालनहार हाजिर फीमा यख्तसिमुल मलउल आला हबीब हाने बुधाए तो वे मथे जमायत फरिश्तन वारी केड़ी गाल में बहस करे फकुल्त फिल कफ़ारात मां हाने उन्हनि मलाइकनि खे ॾिसां बि पियो उन्हनि जी ॻाल्हि ॿुधां बि पुट ॻाल्हि सम्झो मलाइक किथे हुया आसमाननि खां मथे अर्श मौला ऐं मदीने वारा साईं वेठा हुया मदीने में महबूब उन्हनि जी गुफ्तगू ॿुधी जेको महबूब मलाइकनि खे ॾिसी सघे थो मलाइकनि जी गुफ्तगू ॿुधी सघे थो दिलबराबा जे हिननि आशिक़नि खे ॾिसी बि सघे थो कंहिंजो कंहिंजो इहो ईमान आहे कंहिंजो इहो यकीन आहे महबूब ॾिसनि था ॿुधनि था पोइ गॾिजी चओ सल्लल्लाहु सच्ची बुधायो तहां मलाइक ॾिठा कसम दो कुरान मलाइक ॾिठा हां हां जिन ही कोन ॾिठा भला आहिनि सही हां हां भला मलाइक जी ॻाल्हि मलाइक हिन मजलिसुनि में बचनि था हदीस पाक में आता है मलाइकनि खे मोकिले थो वञी ॾिसो मुंहिंजा माना छा था कनि पिया ॻोल्हींदा दिल पर आबाद हल हेॾी वॾी जमात वेठी आहे सब को सुभान अल्लाह को अल्हम्दुलिल्लाह को दुरूद को तिलावत हाणे मलाइक सद था कनि वॾी आवाज़ हल इला हाजतिकुम ओ ड्रोड़िए चो मोरे वारो दादू वारो खान वारो भतीजो जेका जमात ॻोल्ही सी पिया दिल पर आबाद हल ड्रोड़िए भद्रो हाणे वो लाड़काणे में जेका मलाइक जी टोली उन्हनि उते ॿुधी पर तव्हां असां कोन ॿुधो मलाइक जो असां गॾु वेठा आहिनि असांजे मजलिस जे चौधारी बीठा वो सॾनि था ॿिया मलाइक ॿुधनि था पर असां उन्हनि जी गुफ़्तगू मालूम थियो तुंहिंजा मुंहिंजा कन ॿिया आहिनि मिठे मोहम्मद जा कन तुंहिंजूं अखियूं ॿियूं आहिनि मुस्तफा तो में हुआ कुवत कुदरत तो में हुए सलाहियत नाहिन के मदीने वाले साईं के रब अता छो त वो महबूब जेते करम जो हथ रखण वारो अल्लाह पाण साईं फरमाइन था हाणे वे जेके मलाइक माण्हुनि जी कचहरी पिया कनि न उहा मां ॿुधायां हिकड़ा मलाइक पिया चवनि त गुनाहनि खे मेटण वारा अमल कहिड़ा पाना खताकार हुजनि गुनहगार हुजनि बदकार हुजनि पर उहे अमल कहिड़ा आहिनि जेके पाननि जे गुनाहनि खे मेटे छॾींदा खताउनि खे धोई छॾींदा अहिड़ा बि के अमल आहिनि जेके बाने जे दफ़्तर मां गुनाहनि खे धोई अछो उजरो साफ़ करे मलाइक पिया चवनि हा अहिड़ा अमल आहिनि जॾहिं बानो करे त रब उन जे ज़िंदगी जे गुनाहनि खे धोई मतियूं मेटे माफ़ करे छॾींदो ॿिया मलाइक कहिड़ा भला अमल कहिड़ा आहिनि जेके गुनाहनि खे मेटींदा हिकड़े फरिश्ते चयो मशियुल अक़दाम इलल हसनात
चंगी जाए दे विखू भरे वञण ये विखू एड़ियूं आहिनि जेके गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि ओ मिठा जेके अॼु तूं विखू भरे दिल बराबाद आयो ये तुझा कदम ये तुझो विखू ज़ाहिरा हिते तुझो अचण के दुनिया जे मकसद सां त न जी 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 मां बि हिन मजलिस जे लाइ मदीने को मोटियो ये मक्के जा माण्हू ये मक्के खां आया मक्के में रहण वारा है हाँ हाँ ओ मिठा ही जेके तवां विखू भरे आयो के बलोचिस्तान का आया है के पंजाब का आया है के सिंध जे ज़िलन तालकन का आया है ये जेके अज तवां विखू खणी आयो मशीउल अक़दाम इलल हसनात चंगे कम जे लाइ नेकी जे कम जे लाइ जेके विखू खयई ये विखू तुझे जिंदगी जे गुनाहन के मेटे छॾींदियूं कुरान जी महफिल में वजी ये भी मशीउल अक़दामिल हसनात जेकॾहिं तूं के बीमार खां पुछण वञी इहो बि तुंहिंजी चङी विखा ओ अदा जे अपे अमड़ जी ख़िदमत में वञी ये भी तुंहिंजो विखू भलारियूं आहिनि जेकॾहिं तूं के ॾुतड़ियल के दर्दमंद जे मदद जे लाइ निकिरी ये भी तुंहिंजो विखू भलियूं आहिनि कंहिंखे तबलीग जे लाइ वञी जिहाद जे लाइ वञी दीन जे इल्म पिराइण जे लाइ वञी अल्लाह वारनि जे ज़ियारत जे लाइ वञी अल्लाह जे सालिहनि जे दीदार जे लाइ वञी कुरान जी महफिल में वञी मस्जिद ॾे वञी मदरसे ॾे वञी पंहिंजे कामिल मुर्शिद जी ज़ियारत जे लाइ वञी या तुझी विख अजाई नहीं चो सजाई कलायो तुझो कदम या तुझी विख सजाई साईं फरमाइनि था त मलाइक पिया चवनि हिकिड़े फरिश्ते चयो त गुनाहनि खे मेटण वारो अमल आहे इहो बराबर इहो बि गुनाहनि खे मेटण वारो कम पर अञा वॾो कम ॿियो वल जुलूस फिल मसाजिद बाद सलवात हिकड़ी नमाज पढ़ी वरी मस्जिद में बैठो हुजे इहो वेहणो गुनाहनि खे मेटे छॾींदो जुलूस फिल मसाजिद मस्जिद में वेहण बाद सलवात नमाज़ुन खां बाद में मस्जिद में वेहण जेतिरी देर वेठो आहीं तेतरी देर तुझा गुनाह ईअं था मेटिजन जीअं खिज़ां में वणनि जा पंड छणी वेंदा आहिनि पर तोखे बि सुख त अचे न मस्जिद हाँ ओ ये अंदर में पसर में पारा पे खुदा करे मुल्ला नमाज पढ़ाए जान छुटे भजा हाँ ओ मिठा मोमिन बने के मस्जिद में करार दुआ राहत फरहत साईं फरमाता अल मोमिनु फिल मस्जिद कसमक फिल बहर मोमिन मस्जिद में ये विंदो ये मच्छी दरिया वल मुनाफिक फिल मस्जिद कतैर फिल कफस मुनाफिक मस्जिद में ये भाई दुआ जिए को पक्षी पिंजरे में फांसी पवे पक्षी पिंजरे में करारींदुस ऐं मच्छी दरिया में वञे कींदो भाई
हाणे सोचे वठो ॾिसी वठो त तव्हां मोमिन केतिरा आहियो या मुनाफ़िक़ जे त मस्जिद में राहत में कयो थी समझो त ईमान ऐं जे मस्जिद में उथमा था आंध मांध थी लॻे समझ त अंदर में को निफाक सुरे थो निफाक जो कीड़ो चुरे थो मस्जिदुनि में वेहण तव्हांजे गुनाहनि खे मिटी छॾे वरी ॿिए मलाइके चयो व इस्बागुल वुदूइहिनल करीहात ॾुखियाई जे वक़्त में ठाहे सुहिणी तरह सां वुज़ू करणु इहो वुज़ू तुंहिंजे ज़िंदगी जा गुनाह मेटे छॾींदो नमाज़ पोइते रही रुॻे वुज़ू कई गुनाह मेट पर ठाहे सुहिणी तरह अंजाई जे वक़्त में सख्त सर्दी हुजे गर्मी हुजे पानी अणलप हुजे ॾुखियाई हुजे बीमारी हुजे अहिड़े टाइम में वुज़ू करणु ॾुखियो लॻंदो आहे पर उन अंजाई वारे वक़्त में जेको वुज़ू थो करियो वुज़ू तुंहिंजे गुनाहनि खे एका कलम मां मेटे थो छॾे पुटगाल समझ में आई काल फीमा वरी अल्लाह का पुछो त महबूब ॿियो छा ॿियो बस छा में था हाणे साईं मलाइकनि खे ॾिसण वेठा उनजूं ॻाल्हियूं ॿुधण वेठा वरी अल्लाह पुछे थो त अल्लाह खे पाण करीम अर्ज़ कंदा मुंहिंजा मौला ही ॻाल्हियूं भला अल्लाह पाण कोन पियो ॿुधे छा मलाइक जी हुजूर को छो तो हुजूर बयान कन त मुझे दिल पर आबाद वारे आशिकन खे भी खबर त पवे जे वो मलाइकन जी गुफ्तगू ते हले कोई हालात जाने पियो पर असा के की खबर तने रब पुछो त महबूब बयान कर त तुंहिंजा गुलाम ॿुधन मन उन्हनि खे भी अमल नसीब महबूब ॿियो छा में पाण फरमाए हा ओ मुंहिंजा मालिक करीम कुल्त इताम माण्हुनि खे मानी खाराइण मलाइके चवंदा त गुनाहनि खे मेटण जे वॾो अमल आहे कंहिंखे मानी कंहिंखे नंगर खाइण सिखायो पर खाराइण बि समझो था ॿियनि खे मानी खाराए इहो गुनाहनि खे मेटण वारो वलीनिल कलाम ऐं नरम ॻाल्हाइण मिठो ॻाल्हाइण वणंदड़ ॻाल्हाइण गुफ्तगू जे अंदर शाइस्तगी हुजे मिठास हुजे अहिड़ी गुफ्तगू जेका दिलनि खे वणे पई एड़ो ॻाल्हाइणो कन्ननि खे खरड़े दिलयुनि खे रहड़े समझो था न हाणे के माण्हू खे चओ त मुंहिंजी अम्मड़ मूंखे पाणी ख़ुशि थींदी भली तव्हांजी मां न पर तव्हां हुनखे चओ अम्मा पाणी पीआरिजो ख़ुशि थींदी पाणी भरे ॾींदी पंहिंजी जीजल मां चोस बाबे जी ज़ाल पाणी तो पीआरिजे बाबे जी ज़ाल वो आहे जेका ॻाल्हि त सही आहे पर गुफ्तगू जे अंदर शाइस्तगी हुजे मिठास हुजे नरमी हुजे त दुश्मन जे दिल में घर पर जेकॾहिं गुफ्तगू में कराण हुजे तलखी हुजे त तुंहिंजो बच्चो पंहिंजो पुट बि तो मोमिन बाने जी निशानी ईमान वारे जी ज़ुबान मिठी हूंदी ॻाल्हायो मोमिन जी गार न ॾींदो गीबत न कंदो घटिया लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो इखलाक खां किरियल लफ़्ज़ न ॻाल्हाईंदो मोमिन जी निशानी कंहिंखे लानत विझे
फिटकार कहते विजय साईं फरमाइन था त क़यामत जे दिहाड़े में नबियन जी शफाअत थींदी वलियन जी शफाअत थींदी ऐं पोइ जेके आम माण्हू शफाअत मसलन पीउ पंहिंजे बचे जे लाइ सिफारिश कंदो बच्चो पंहिंजे पीउ जे लाइ सिफारिश कंदो ये सिफारिशूं भी थींदियूं क़यामत जे दिहाड़े नंढो कच्चो किरियल ॿार उहो बि पंहिंजे पीउ मां जी शफाअत पर साईं फरमाइनि था जेकी ज़बान कड़ी आहे न जेको ज़बान सां लानत मलामत करण वारो आहे क़यामत जे दिहाड़े उन जी शफाअत उनखे इज़्ज़त ई न मिलंदो त कंहिंजी शफाअत चाहींदो त मां पंहिंजे बच्चनि जी सिफारिश कयां पंहिंजे घरवारी जी सिफारिश कयां पर फरमाईंदो तुंहिंजी ज़बान सिधी न हुई तुंहिंजी शफाअत क़बूल न मिठा पंहिंजी ज़बान गुफ्तगू में मिठास पैदा करे पंजन सां परावन सां ज़ाला पुटवा न्याणिया ॻाल्हाइण जे अंदर तव्हांजे लफ़्ज़न में शाइस्तगी मिठास पंजाए कुर्ब हुजे ताबो हुजे ऐं मुंहिंजे दिलबर मोहम्मद करीम जी सुन्नत हुजूर जन के बारड़े के सॾु कंदा हा त फरमाईंदा या बुनैय ओ पुटड़ा ओ बचड़ा हिकिड़ो असां बि नंढड़ो ओ पखी अहिड़ो नंढड़ो ने खेॾाईंदो पियो पखी खे हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाया या अबा उमैर मा फअलन नुगैर या अबा उमैर मा फअलन नुगैर ओ अबू उमैर ओ पखिड़ो काॾे वियो या उनैस ओ अनसड़ा प्यार में बचड़ा पुटड़ा भाईड़ा हज़रत उमर से वने पियो हज उमरे जे ला साईं फरमायस या उखैय ला तनसनी फी सालिह दुआइक ओ मुंहिंजा भाईड़ा पंहिंजे दुआउनि में मूंखे न विसार जाए मदीने वारे साईं ॿुधायो पर छा पिया चओ ओ भाईड़ा ओ अदड़ा मूंखे पंहिंजे दुआ में न विसार जाए ये सब असांखे सेखारियो पंहिंजी घरवारी फरमाईंदा या हुमैरा ओ गाढ़न चपन वारी ओ गाढ़न कपड़न वारी कलमीनी मुसां ॻाल्हाए त सही तालीम हुई महबूबन ये पंहिंजे उम्मत खे तालीम पे ॾिनी हुजूर जी ज़ात उहा हुई जंहिंते हर वक्त असहाबनि जूं निगाहूं हुजूर जे चेहरे ते ये हाणे हे कैमरा मुझे जेको लफ्ज़ जो ॻाल्हाए भरन थी असहाब भी कैमरा वांगुरु हुया जेके हुजूर जे चौथारी हुजूर जी हर अदा खे ॾिसंदा हा ॻाल्हाइण मुरकण निहारण लिखण सभु असहाबनि कैमरा ते सुभान अल्लाह कीअं मुझे सोने हबीब पंहिंजी ज़िंदगी प्यार घर वारनि सां न्याणियुनि सां बच्चनि सां अमा ख़दीजा कुबरा सां घरवारी मिसाल करे वई तॾहिं बि हुजूर जन जूं ॻाल्हियूं करे पंहिंजी घरवारी बकरो उन जो गोश्त ख़दीजा कुबरा जूं जेके सहेलियूं उन्हनि ॾियारे मोकिलियो त मता ईअं चवनि त असांजी सहेली ख़दीजा गुज़ारे वई असांजी केरु संभालंदो हुजूर जन उन्हनि ॾे बि ॾियारे मोकिलियो साईं जी न्याणी सैयदा फातिमा ज़हरा हुजूर जन उथी बीहंदा उन जा हथ उनखे एतिरी मोहब्बत ऐं प्यार ॾींदा अजलस जी मजलिस पंहिंजी निशिस्त जिते वेठा हूंदा
ये प्यार हो, मोहब्बत हुई, गुफ्तगू जे अंदर, किरदार जे अंदर, अक़वाल में, अफ़आल में मुझे दिलबर मोहम्मद करीम पंहिंजे उम्मत के प्यार ब मुसलमान पाण में तिखो मठो ॻाल्हाइण कावड़जी पिया गुफ्तगू बंद कयो टिन ॾींहंनि ताईं पाण में नथा ॻाल्हाइनि कन खोले ॿुधो टिन ॾींहंनि ताईं पाण में मुसलमान ॿ ॼणा नथा ॻाल्हाइनि हाणे उन्हनि जी का इबादत कननि खां मथे नथी भली निमाज़ूं पढ़े रोज़ा रखे हज करे उमरा करे इबादतूं करे तिलावत करे कननि खां इबादत मथे नचण ही केड़ी ताजी फकीरी सालन जा साल जंग दिल में चौथा सा फकीर छा मूं तां के इहो सबक सिखायो ता मुजा मुरीद सदायो ता मूं तां के इहो सबक या तालीम ॾिनी आहे जे मुझे महबूब मदीने वाले साईं जा आशिक आयो तो सुन नबी के इख्तियार पंजे अंदर मेठार जेको हिकड़ो फेरो मिले तो वरी ख्वाहिश थी यार इन माण्हू के सां वरी मिला साईं फरमाइन था पुछड़े में पुछड़ो माण्हू इहो आ जंहिंखे को वाक़ुफ़ माण्हू ॾिसी रस्तो मटाए वञे पुछड़े में अदाई वचे को घटि वधि ॻाल्हाईंदो या छा पास पासड़ो अचो हलियो मिलण ते रूह न करे दिल न चवे दिल सां मिलना पुछड़े में भलो माण्हू केरा जो हिकड़ो भेरो जेको मिलियो आ उन जे दिल में ख़्वाहिश पैदा थी तो जिक्र वरी इन सां जी वो छा था चो माण्हू जो फर्क के मिठा के मठा के मुठा के खट्टा के खारा तां छा थी ॻाल्हायो मिठा प्यारा वारा हर केसा पंजे बच्चन पंजे न्याणियुनि सां पंजे पुटनि सां पंजे ओड़े पाड़े सां दोस्तनि सां संगत जिते बस में चढ़ी निकरो था जैसा गॾु वेहो था उन सां सफर जो साथी आ पंजे स्कूल जो साथी आ हिकड़े दफ्तर में तव्हां जो दुकान आ उन जे पासे में ॿियो दुकानदार तव्हांजो किरदार मिठो मिठाज वारो प्यार वारो शफ़क़त वारो छा था चो अमल कंदो साईं फरमाइन था गुनाहन के मेटण वारी ॻाल्हि कलाम नरम वसलातु बिल्लैल वन्नास नियाम ए गुनाहन वारी मेटण वारी आखिरी ॻाल्हि आहे जो रात जो नमाज पढ़े यानी तहज्जुद जेको तहज्जुद जी नमाज पढ़ंदो आ अल्लाह हुन जी ज़िंदगी जे गुनाह साईं फरमाइन था बरकत रात जे पोएं हिस्से में बरकत पढ़े दुनिया जे अंदर मौजूद जो कुछ आहे उन सभिनी खां इन नींद सॼी दुनिया जा तव्हांखे सोन चांदियूं खज़ाना मिली वञे डॉलर मिलन रियाल मिलन तव्हांखे भात मिलन मनात मिलन सॼी दुनिया जा सिक्का तव्हांखे मिलन पर बरकत तहज्जुद जी नमाज़ हीरा लाल मोती जवाहर खजाना दुनिया में सब कयो मदीने वारे फरमाए तो बिन बरकत निशान उन जी कीमत ऐं मुल्ल अल्लाह वटि अञा महान पो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाते अल्लाह ताला मूंखे इहो पुछो जवाब ॾिनो फरिश्तनि जो पो साईं फरमाइन था अल्लाह ताला मूंखे फरमाता सल महबूब खुर भुरी हाणे सही हुआ है अल्लाह सामो आ
पंहिंजे रब जे हुज़ूर में हाज़िर ऐं हथ महबूब जे पुठी ते ओडी महिल अल्लाह फरमाए थो हबीब घुर जेको चई घुर सल घुर छा खपई हुज़ूर जन छा घुरियो उहो ॿुधो उहो घुरण बि असांखे सेखारियूं त अल्लाह जी राज़ी थी वए त छा घुर हिते सभई वेठा कुझु तो पुट जी दुआ कयो कुझु तो ज़ाल मिले कुझु तो मूंखे पैसो मिले कुझु तो रोज़गार मिले कुझु तो कहिड़ी शइ पर महबूबन करीमन खां अल्लाह तो पुछे त महबूब घुर छा खपे छा ॾियां हुज़ूर जन छा घुरियो अल्लाहुम्मा अस्अलुका फ़िअलल ख़ैरात ए मुंहिंजा अल्लाह मां तोखां घुरां थो चङा कम मूंखे नसीब कजाए खैरात वारा कम नसीब कजाए व तरकल मुनकरात बुरन कमन खां बचण नसीब कजाए हुज़ूर जन तो हुई चङा कमन सां लॻल हुज़ूर जन हुई बुरन कमन खां बचण वारा हुया तसव्वुर बि न हुयो हुज़ूर जे ज़िंदगी में के पर असल में या तालीम हुई उम्मत के सेखारियो अल्लाहुम्मा अस्अलुका फ़िअलल ख़ैरात व तरकल मुनकरात ए मुंहिंजा मौला तोखां घुरां थो मूंखे चङा कम नसीब कजाए मूंखे बुरन खां मुनकर ऐं बद कमन खां मूंखे बचाए व हुब्बल मसाकीन ए मुंहिंजा मौला मूंखे मिस्कीनन सां मोहब्बत नसीब कजाए कैसा मिस्कीनन सां व अंतगफिर ली व तरहमनी या अल्लाह तू मुझी मगफरत कजाए तू मुझे मथा पंहिंजो रहम ऐं बाझ कजाए व इज़ा अरदत फितनत कौमिन फतवफ़नी गैर मफ्तून जॾहिं तू कौम सां बुराई जो इरादो करी फितनन जो इरादो करी मूंखे फितने में पवण खां अखि पाण ॾे घुराए ए मुंहिंजा मौला जेके दुनिया में फितना फिटण वारा आहिनि उन्हनि फितनन खां बचाए जाए ए मुंहिंजा मालिक करीम मां तोखां तुंहिंजी बाझ थो घुरां तोखां तुंहिंजी बख़्शिश थो घुरां ये दुआ है जेका मदीने वाले अल्लाह जे हुजूरी में रब जे आमो सामो वेही हुजूर जन या दुआ मिस्कीनन जी मोहब्बत ॾिजाए ए मुंहिंजा मौला मूंखे चङन कमन जी तौफीक ॾिजाए बुरन कमन खां बचण जी तौफीक ॾिजाए मिस्कीनन सां मोहब्बत ॾिजाए मुंहिंजी मग़फ़िरत कजाए ऐं मूं ते पंहिंजी बाझ कजाए जॾहिं फितनन जे अचण जो इम्कान हुजे त फितने खां अॻ में मूंखे पाण ॾे घुराए अस्अलुका हुब्बका या अल्लाह तोखां तुंहिंजी मोहब्बत थो घुरां मूंखे ॾी त तूं पंहिंजी मोहब्बत नसीब कर व हुब्ब मन युहिब्बुका ऐं उन माण्हू जी मोहब्बत ॾे जेको तोसां मोहब्बत रखे थो हिकिड़ो पंहिंजी मोहब्बत ॾे उन्हे माण्हू जी मोहब्बत ॾे जेको तोसां मोहब्बत रखे वो माण्हू केरा नबी अल्लाह सां मोहब्बत रखण वारा वली अल्लाह सां मोहब्बत रखण वारा कामिल मुर्शिद इहो रब सां मोहब्बत रखण वारो हुजूर दुआ सेखारी त रब खां इहो सुवाल कयो त मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजी मोहब्बत ॾे ऐं पंहिंजन जी मोहब्बत ॾे पंहिंजे दोस्तन जी मोहब्बत ॾे व हुब्ब अमलिन युक़र्रिबु इला हुब्बिक अहिड़े अमल जी मोहब्बत ॾे जेको तुंहिंजी मोहब्बत जे वेझो एड़ो अमल जेको तुंहिंजी मोहब्बत ॾे मूंखे वेझो करे अहिड़े अमल
साईं फरमाइन था क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन्नहा हक़्क़ुन फदरुसूहा सुम्मा तुअल्लिमूहा। साईं फरमाइन था हीअ जेका अॼु तव्हांखे ॻाल्हि ॿुधाई अथमि राति जो वाक़ियो मुशाहिदो ॿुधायुमि जेका दुआ तव्हांखे ॿुधायुमि इहा हक़ ऐं सचो आहे इहा तव्हां पाण बि सिखो ऐं ॿियनि खे वञी सेखारिजो। अल्लाह जा शुक्र आहिनि जो इहा हदीस हिन फ़क़ीर जे बातों तव्हां मां रब जो शुक्र थो अदा कयां जो अल्लाह ताला मुंहिंजे मुस्तफ़ा जे फरमान करणी हबीबन फरमायो थी इहा ॻाल्हि जेका ही ॻाल्हि कई आहे इहा हक़ ऐं सच आहे हाणे तव्हां इहा ॻाल्हि ॿियनि खे सेखारिजो। मूं तव्हांखे ॿुधाई हाणे भला तव्हां इहा ॻाल्हि ॿियनि ते पहुचाईंदो इहो महबूब जो पैगाम ॿियनि ते पहुचाईंदो भला हूअं त एतिरियूं ॻाल्हियूं तव्हांखे यादि न बीठियूं पोइ मूवी त भरिजे थी न पई। मोहम्मद खान बीठो आहे या मूवी जेका भरिजे पई थी इहा तव्हां पाण ॿुधो पंहिंजे बच्चनि खे ॿुधायो ऐं अॻिते इनखे फैलायो अॻिते ॿियनि ताईं पहुचायो इंशाअल्लाह। जॾहिं तव्हां इहो पैगाम ॿियनि ताईं पहुचाईंदो मुमकिन आहे त अल्लाह जा जलवा रब जा क़ुर्ब तव्हांखे अल्लाह ताला पंहिंजी शफ़क़तुनि ऐं पंहिंजे अताउनि ऐं इनायतुनि सां तव्हांखे नवाज़े थो। अल्लाह ताला मुंहिंजो चवण तव्हां सां पंहिंजे दर ते क़बूल मंज़ूर फरमाए रब करीम शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए ऐं आख़िर में दावत अर्ज़ कंदुसि मुंहिंजी जीजल अम्मा अल्लाह साईं संदन मज़ार ते किरोड़े रहमत वसाए उहा मूंखां रिलत फरमाए उन्हें जे ईसाले सवाब जे सिलसिले में हाणे जेका 24 शरीफ अचे पई हिन जमात सानी जी 23 जी शाम 24 जी रात फज़लाबाद शरीफ जे अंदर ख़त्मो खैरात दुआ उन जे लाइ तव्हां सारी जमात खे बचाए मुंहिंजी अम्मा तव्हांजी उन जीजल अम्मा जे साले सवाब दुआ ऐं खैरात जी मानी में शरीक थियण जे लाइ आउं तव्हां सभिनी बचनि खे दावत रखां थो। अल्लाह ताला जल शान उन जे दरजात खे बुलंद फरमाए असां सभिनी खे शान मदीने वाले साईं जे दरजे से गुलामी नसीब फरमाए वमा अलैना अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला हबीबिना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन। اللهم يا رب بالمصطفى بالمقاصد واغفر لنا ما مضى يا واسع الكرم يا الله انصار جماعت راضي سبني जे दिलनि जूं मुरादूं पूरियूं कर्ज़ वारनि जा कर्ज़ लाह बीमारनि खे शिफ़ा नसीब दर्दमंदनि जा दर्द दूर कर या अल्लाह असांखे नेकी जे कमनि जी तौफ़ीक़ या अल्लाह असांखे बुरायुनि खां बचण जी तौफ़ीक़ असांखे मिस्कीननि जी मुहब्बत नसीब पंहिंजी मुहब्बत ॾे मुंहिंजा मौला उन माण्हुनि जी मुहब्बत ॾे जेको तोसां मुहब्बत उन अमल जी मुहब्बत ॾे जेको अमल तुंहिंजी मुहब्बत ॾे असांखे पहुचाए गुनाहनि खां बचा मअसियतुनि खां बचा असां तोखां बख़्शिश या अल्लाह असां तोखां असांजो रहम तुंहिंजी बाज तुंहिंजी शफ़क़त असांजे हीणे हाल ते रहम करम या अल्लाह इन पूरे मजमे जो रहमत जो बरकत नाज़िल फरमा सभिनी जे मन जो मुरादूं पूरियूं करीम रब असांजे अबे अमड़ जे मथां असांजा अज़ीज़ करीब जेकी फौत थी उन्हनि जे मथां पंहिंजी बाज या अल्लाह जी ॻाल्हियूं ॿुधियूंसीं अमल जी तौफ़ीक़ إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم وبارك على حبيبنا محمد وعلى آله وصحبه أجمعين